अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल की पिया झंडो मरी में रिपोर्ट नौकाफ मरी जी। झंडो मरी जे पीएस प्यारो लुंग जे मुरीद होटल स्टाफ ते हलंदड़ स्नूकर गेम जेको मुरीद होटल मीर तालपुर जे आशीर्वाद सां हलायो पियो वञे, नौजवान नस्ल लाइ वॾी परेशानी जो सबबु बणिजी वियो आहे। इन गैरकानूनी गेम जे करे केतिरा ई नौजवान जुआ जी आदत में मुब्तला थी रहिया आहिनि, जंहिंसां संदनि तालीमी, माशरती ऐं ख़ानदानी ज़िंदगी ते ख़राब असर पइजी रहियो आहे। शहरियुनि पारां मुसलसल शिकायतूं मिलण जे बावजूद हिन सरगर्मी ते का बि मुअसर कार्रवाई न थियण मुक़ामी इंतज़ामिया ऐं पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान बणिजी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हिन गैरकानूनी गेम जी सरपरस्ती मुक़ामी बाअसर माण्हुनि पारां कई पई वञे, जंहिं सबबु पुलिस बि कार्रवाई करण खां लवाए रही आहे। SSP टंडोलियार ऐं DSP झंडो मरी खां शहरियुनि पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते इन स्नूकर गेम ऐं जुआ जी सरगर्मियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि त जीअं नौजवाननि खे हिन लत मां बचाए सघिजे ऐं शहर जो माहौल सेहतमंद बणिजे।